बाबा हिकिड़ी ॻाल्हि चवां, नाराज़ न थी जा। चओ पुटु, मां छो नाराज़? बाबा तुझी महिरबानी थींदी जो हिन घर में सुल्तान जो नालो न वठंदे। अलाए छा सुल्तान जो नालो ॿुधी रहमान जो रत रिझण थो लॻे। तूं सही थी चईं, मूं पाण ई महसूस कयो आहे। कोन वठंदुसि सुल्तान जो नालो। फ़ाइदो बि छा आहे सुल्तान जो नालो वठण मां? पंहिंजे दिल जो दर्द दिल में ई रख, मथां रहमान न रुसी वञे। अमर ही रहमान रुसी वियो त परची पवंदो। जेकॾहिं हू रहमान रुसी वियो त परचण ॾाढो ॾुखियो आहे। साबा, ओ साबा, मथे में सूर पियो थी या मोल मुड़स याद आयो थी? मथो बधियो वेठी आई। ने बिनी मसलन जो हल मूं वटि मौजूद आ। साबा जे सर मथो सदको वञी मुआ 100 दफ़ा सदको वञाए, करोड़ दफ़ा कुर्बान वञाए। हां ॿुधाए अलाए छा पई चवे? हां तो निभागे वटे पोड़े ठोड़े खगे वटे हर मसले जो हल मौजूद हूंदो आ। हां हल मौजूद हूंदो आहे। जे मथे में सूर थी त भूरी नास वठी जाए, हिकड़ी चपटी हेॾां हिकड़ी चपटी हेॾां, रुगो निछ ॾींदी मथे जो सूर चट। बाक़ी जे मोल मुड़स जी सिक लॻई त पोइ मूं जे मुंहुं ॾेखड़ी ॾिसी जाए। मेरा बे हाणे मूंखे तोसां शादी करणी पवंदी। तो मूंखे में बि वठी ॾिनी। हां 50,000 कल व्याज ते ॿियाणे ॾिनी। भला ॻाल्हि ॿुध, अञा इहो 1.5 लख रुपया तूं वठी ॾींदे न मूंखे? बिल्कुलु ॾींदुसि, बिल्कुलु ॾींदुसि। मुंहिंजो पीउ बि ॾींदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तुंहिंजे पुटनि खे रुपयो बि न आहे ॼणो। उन्हनि खे रुगो ओधर ते होटल ते चांहि पीआरी, ॿियो कुझु बि कोन ॾींदोमान। साबा जे सर मथो सदको वञी जो तो वारो 50,000 जेको हुयो न, वो मूं वारा छोरा खणी शहर भॼी हलिया पिया। हाणे उन्हनि पैसनि खे खप आहे, वो कारो करे पोइ घर मोटंदा। साबा ॻाल्हि ॿुध बिठड़ी, इन में हिन ग़रीब बेराब जो कहिड़ो ॾोह? तोखे ज़ेवर आणेनमि त ज़ेबू खसे वई, तोखे पैसा आणेनमि त पुट हे खसे विया। पर हाणे वधीक छा चवां? तूं बि हिकिड़ो कमु कर मेराबर, तूं शहर वञ ऐं मुंहिंजे ॿिन्ही छोरनि खे पकड़े हिकु दफ़ो मुंहिंजे हथनि में आणे ॾे। और ॾिसतनि जी कीअं थी मां खल उबदी लाहियां। मूंखां शहर में ये निभागा लभंदा ई कोन। हेॾो वॾो शहर आहे, तूं बि सोच किथां ॻोल्हींदो मान? कीअं ॻोल्हींदो? हां हाणे शहर जे कंहिं होटलनि ते वञी ॾिस कीअं त उते भुगल बोड़ कुकड़नि जा वेठा खाइनि। ॾिसंदे न काथे न काथे मिली वेंदई। पकड़े रुगो मूंखे आणे ॾे। मूंखे ॾिसंदा वठु किथे ॾींदा? मूं जहिड़े मुड़ुस ग़रीब खे अजायो छो थी रुलाई? हो ठहियो मुझे जॾहिं तूं एतिरो कमु बि नथो करे सघीं त पोइ शादी और मां तोसां आउटे जे लाइ कंदुसि? ए साबा सफ़ा भोगन में चिड़ी वई आहियां। मां तोसां मज़ाकड़ी पियो कयां। हाणे ॻाल्हि ॿुध, मां शहर तुंहिंजे चवण ते वञां थो, छोरा ॻोल्हियां थो वञी। जे पुटनि खे न ॿुधाइजां, ईअं न त माराए विझे मूंखे। पोइ नथी तोरे छोरनि खे मां ॿुधायां। तूं माठ करे वञी मूंखे रुगो छोरा पकड़े आणे ॾे, कने न पैसनि खे दुप। घबराए न साबा, मां तोरनि छोरनि खे पकड़े वठी थो अचां। मुआ खगा वो छोरनि खे पकड़े मोटाए वठी थो अचां। राती का करे कीअं वेहारे आयो हुजे। सालू अज तुझा तेवर मटियल था नजर अचन। हाँ हेरा कुछ कोने। खैर कुछ भी कोने। ॿुधाए सालू, मां त तुंहिंजी वॾी भाॼाई आहियां ऐं वॾी भाॼाई त मां बराबर हूंदी आहे। छा तूं पंहिंजी मां खे बि न ॿुधाईंदे? घणो ई समझाया तो पाण खे भाॼाई, पर जेॾा वञा तो शरीफ जा आवाज़ मुंहिंजे कननि में गूंजी रहिया आहिनि। भाॼाई चवे तो त छो मां भाउ जे खून खे विसारे छॾियो अथव? छो
छो मुझी कट खाली दी ताम कैसो भी हम कोने तो पड़े छो ते तो छो चाचा ने कुत्तर के आजाद करे होता छो तुझा तो समझी शरीफ तो के आता असा शरीफ के सारे चलियो न सालू मैं ए चलिया उन्हनि जे हालात में तो घर ही वीरान थी वेंदा आहिनि हरनि जूं कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि ऐं शरीफ खे विञाइण खां पोइ मूं में एतिरी हिम्मत न आहे जो मां तोखे बस न कुछ भी न चवंदा मां पंहिंजो सिर ॾेई बि शरीफ़ जे आॾो सुरखुरू थींदुसि पर जाबिर ख़ान खे ज़रूरु ॿुधाईंदुसि तुंहिंजो भाउ शरीफ़ निंदड़ को न वियो अदा सालू अदा शेर सही तो चवे जेकॾहिं तोखे कुझु थियो न त मां त जीअरे ई मरी वेंदसि मुंहिंजी भेण मां तोखां मेहंदीअ मोड़ झोक कोन हसींदुसि पर जाबिर ख़ान खे सबक़ ज़रूरु सेखारींदुसि मौत खां बदतर करे छॾींदुसि ज़िंदगी हुनजी इन खां पोइ तूं दिलि सां ख़ुशियूं मल्हाइजांइ दिलि सां तोसां गॾु तुंहिंजा ही भाइर बि झुमरियूं पाईंदा कीअं अदा शेर हाँ सालू हाँ सालू मां तुझो भाउ आहियां त दोस्त तोसां हिकु हुजत कयां कोशिश कर सब पंहिंजे दिल मां बदले जी बाह खे कढी छॾ इन बाह में तुंहिंजे पारां मां पंहिंजे पाण खे साड़े छॾींदुसि पर तुंहिंजे वार खे तव लॻण बि कोन ॾींदुसि शरीफ़ जूं ख़ुशियूं त ॾिसी कोन सघियासीं सालू पर मां तुझे खुशियुनि खे बर्बाद थियण कोन ॾींदुसि बस सालू रुगो पाण खे संभाल सालू तुंहिंजो पाण खे संभाल कोशिश कंदुसि सदा तुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल कर पर जेकॾहिं को ग़लति क़दम खणी वञे त मूंखे बख़्श कजांइ सालू वॾी बुराया जंहिं घिटीअ मां लंघ को न को सुञाणो असांजे गाटे में लॻे थो हा सुठो जो भॼी निकितासीं त सुञाणे विझे हा कीअं सुञाणिया रे इहो रहमानड़ो कीअं सुञाणिया ये असां अंग्रेज लगाते हैं सफा रुमाल ही चश्मा ही पेंटा शर्ट हा था मनू मुख दियो विसरियो असांजो नक्शो ई मटिजी वियो अरे हिन फैशन में ॾिसजा असांखे अमा साबा में कोन सुञाणींदी अदा मनू मूंखे इहो ॿुधा त असां हिन फैशन में कीअं था लॻूं मां अंग्रेज ऐं तूं भंगी थो लॻी बेइज्जती तो करी विरा पैसा विरा बस तोसां गॾु न आहे रहणो अरे मजाक तो कह चरिया मजाक तो कह भई अंग्रेज ता लगूं मां अमेरिका जो अंग्रेज है तू अफ्रीका जो कालो अंग्रेज शिकल खराब न कर हल के होटल में वेही तारी को मानी शानी खाऊं होटल ते हली मूंखे पिंजर खरा पिंजर अरे पिंजर न डिनर जो अयो
खे छलियां थो हरू मसइले खे एतिरो न वधायो सब्र करियो दिनू जे मां सब्र कयो त जीअं ई जाबिर अस्पताल मां बाहि ठाराए ॿाहिरि आयो त वरी वार कंदो ऐं मां सोनू खे बचाए न सघंदुसि इन करे तोखे चवां थो त मुराद खे जल्दी हित घुराए अरे कमु सजी रात माल खादान बाबा सजी रात पेट निकरी आयो आ मुझे लंदर में त अञा ती बर्फ ही चाहे जी पती पाती पया अदा अमा साबा जो थोरो मन हल दरी जी सी नवा कपड़ा वठायूं हिन में घुट थी थे हां यार तेल कयूं नवा कपड़ा पायूं ए पंहिंजो साॻियो धंधो शुरू कयूं आहिनि त मनू ऐं खमू भागन खे सॼी राति ॻोल्हियो अथम नज़र ई कोन पिया आया यो पर ॿुध धंधो छो कयूं हेखी सां पैसनि मां फुल लॻा पिया आहिनि अरे पैसा तो फुल लगा पिया इन मां कुछ खाबो कुछ खपाबो 2-3 हज़ार रुपया बचाए हलंदासीं अम्मा साबा जे हथ ते रखंदासीं केॾो ख़ुशि थींदी हिते त सफ़ा असली शहरी अंग्रेज़ जा पुट लॻा पिया आहिनि छोरनि सां अटकल कयां न त भॼी वेंदा ही देखमू ये पाठे दाने ते बची हो छा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अरे मनू खमू आयो न न अदा उहे आहियूं वाह वाह अरे शहर में त साबा जा पुट ई नथा लॻो अरे रे बाक़ी कंहिंजा पुट था लॻूं ये मुंडी गा वठे मरोड़े हाणे इन गटर में मुंह न रे पोइ मुंहिंजे बदिरां साबा कंहिंसां शादी कंदी अरे मुंहिंजा 2 लख लुड़ी वेंदा कल व्याज ते वठी साबा खे ॾिना अथमि ॿुध त सही नाना मेरा केड़ी महिल मां के पैसा ॾिनी अरे सिज लहण महिल मां साबा खे सभु पैसा ॾेई मां वरी कपड़ा लटा ऐं नोटनि जा हार वठण लाइ शहर हलियो आयुसि हमू आई ॻाल्हि सम्झ में हल त ॻोठ हलूं न त मां शादी बि करे वेंदी ऐं 2 लख रुपया बि असां खां वेंदा हलिया अरे हलो हलो मां भी ॻोठ थो हलां मां शादी जो समूरो सामान वठी सालूअ खे ॾिनो उहो ॻोठ खणी वियो ऐं मां राति हिते ई हुयुसि बाक़ी तूं हिते राति छो रही पे अरे हिते मुंहिंजो हिकिड़ो दिली दोस्त रहंदो आहे सॼी राति उन सां कचहरी कयमि हा हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे हलो त हलूं ॻोठ पर साबा मूंखे झलियो हो त 2 लखनि जी ॻाल्हि हिन मनूअ खमूअ सां न कजांइ हलो हलो अरे तरस अरे छोरा ॿुधायो त सही वरी छा थियो हाँ इन्हनि कपड़नि में ॾिसी सरी कट नानी मेहराब जो हाँ फाटो अम्मा ॾिसंदी त अम्मा गुज़ारे वेंदी इन जे करे मां चवां थो होटल ते हली ऐं हे जेका पोशाक मटायूं पोइ ॻोठ हलूं यार ठीक सच तो हलो हलो छा करे जे खबर कान थी पए बाबा कल खां वठी कोमा अलाए केॾां वियो तूं फिकर छो थो करी मां थी ॿुधाए इहो साबा जे घर सुतो पियो हूंदई मासी साबा बाबा के छा लाइ रहाईंदी अॼुकल्ह इहा मुई साबा इन ममणे तां ओलण घोलण थी वञई ज़ेबू बाबा किथे चाचे जाबिर जे वाठन जे वर्त न चढ़ी तूं पिणे जी फिकर खे छॾ सालू जे लाइ सोच वॾो असुर ॾेई डंडो खणी हथ में निकतो आहे अञा ताईं न आहे मोटियो छा डंडो हथ में खणी वियो भाॼाई इन में तुंहिंजो हाँ छो थो सड़े मुंहिंजो हाँ छो सड़ंदो एॾो पी में साह अथई हाँ तो फाटई त वञी पिणे खे ॻोल्हे आ बंदूक छॾे जेको डंडो खणी निकतो आहे न समझ त चाचे ॾांहुं खेर न आहे हाँ जाबिर खान तो ॻाल्हायां तूं बख्शियो आहीं या ॿियो केरु अरे मां कहिड़ो अंग्रेजी थो ॻाल्हायां तूं उतां अॻिते अच कल डॉक्टर हुयो कोन पट्टी थी कोन्हे तूं जल्दी अच ठीक है तोबा तोबा मर्द कंहिं बि माण्हू सां मिठो नथो ॻाल्हाए अम्मा तूं बाबे जो ॾुख न कंदी कर बाबे जे ॼमण सां ॾाढी हिनखे टूहनि जी सुक्ती प्यारी सॼी ज़िंदगी ईअं ई त ज़हरो गचिंदो रहियो चाचे जी झेड़े करण वारी आदत ऐं खरो ॻाल्हाइण वारी आदत पछाड़ी ताईं हलंदी इहा मट बि कोन पर मां कॾहिं त माण्हू कंहिंसां खिली बि ॻाल्हाईंदो आहे रुॻो पियो त वेठो वासिंगा वांगुरु फूकूं ॾे फराज़
तू सोनू वीचारी जो सोच, हुन वीचारी जो अलाए केड़ो हाल हूंदो, फोन भी न कई थई। सोनू तो फोन कई होंदी, पर मोड मोबाइल किथे आ? छो मोबाइल हुई त सही। अजय दे बजे दे मोबाइल अलाए किथे गिरी, खबर ही कोन। फराज तू कीअं बि करे शहर निकरी वञ ऐं सोनू जी वञी ख़बर ल। नज़ीरा तू करेगा सोनू जी हमदर्दी है। मूंखे सोनू सां उन ॾींहं खां हमदर्दी आहे जे ॾींहं तो मूंखे सोनू सां मिलायो। अम्मा बाक़ी वीचारी असां एॾा जड़ा छो कंदी हुई? वो इन्हीअ जे लाइ त फराज ऐं सोनू चाचे जी हिन जेल मां भॼी निकिरनि ऐं सुकून सां वञी किथे ॿिए हंधि ज़िंदगी गुज़ारनि। नज़ीरा छा इहो सच आहे? हाँ फराज इहो ई सच आहे। मां तोखे ख़ुशि ॾिसणु चाहियां थी त सोनू जी झोल में गुलाब जे गुल जहिड़ो तुंहिंजो औलाद हुजे ऐं मां मनोज जो तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी ते पाछो ई न पवे। तूं अॼु ई अॼु शहर हलियो वञ फराज। मूं थेले में तुंहिंजी ज़रूरत जो सभु सामान रखे छॾियो आहे। नज़ीरा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां अॼु ई वञी सोनू खे आज़ादु कराईंदुसि। पोइ कंहिं सुकून वारी जाइ ते पहुची मां तोखे बि घुराईंदुसि। चाचा साईं लख बिस्मिल्लाह भली करे लठ जे ज़ोर ते मंडक मंडक कंदो तो अचे। हकीकत पुछी न त सफ़ा चाचे रमज़ान जो भाव तो लगे। हाणे वधीक बकवास न कर। जेको कुछ तोखे चवणो आहे न चई न, हाणे रस्तो वठ निकिर। कम जी ॻाल्हि बि कंदुसि ऐं रस्तो बि वठंदुसि, पर मूंखे रहमान ते कावड़ तोखे जंग में गोली आई सा भी मज़े जी न। छोरो सफ़ा कम जो ही ना है। तुझी मर्जी चाहे त मूंखे सीने में गोली हणी आहे त पोइ घुराए वठीसि। चईंसि त मूंखे सीने में गोली हणी वञे। उनखे कहिड़ी तकलीफ़ जा चाचा, ये कसूर मां कढण आयो आहियां। मां तोखे गोली कोन हणंदासीं, तोखे मारींदासीं कोन। रोज़ तुंहिंजो हिकु ने पुष्पो भंजदासीं, तोखे चिचलाए मारींदासीं। तूं मूंखे मारींदी? तूं इहा ॻाल्हि शेर करे सघे थो। तूं एतिरो मुड़ुसु माण्हू न आहीं। कहे चयो मुड़ुसु माण्हू त तो वारो पुटु आहे जेको ज़ाल फुराए मोटी आयो आहे। पर अॼु मां तोखे ॾसियां थो त मुड़ुसु माण्हू कीअं थीबो आहे। चाचा चाचा ए तरगो टेलर हो, पूरी फिल्म अञा पोइते पई आहे जेका मां तोखे ॾेखारींदुसि। अदा शेर अदा सालू जी ख़बर पई? न भेण, सॼो ॻोठ ॻोल्हियो था मांसि, सालू किथे नज़र ई न आहे। हा थी सघे थो त सोबत फ़कीर खां पलांद वठण लाइ नवाब खाने ॻोठ वियो हुजे। त पोइ नवाब खान जे ॻोठ कंहिंखे फोन करे पुछी वठ न। अदा शेर कुझु त हयाम ते झंडो पियो। रातिनि जूं निंडूं हराम करे आया जाबिर खान जूं। जाबिर खान जे हिक हिक तां ते अदा शरीफ जे रूह खे सुकून मिलंदो। अदा महीनो ॿ त जाबिर खान जो उथण वेहण हराम हूंदो ई। उन खां पोइ ॿियो खाव ॾींदोमांसि, सुख जो साह खणण लाइ सिकंदो। अदा छा करे आयो आहीं सालू? चाचे जी बाह भञी आयो आहियां। ॾाढो ॾुख थियो अदा, बख्शू बंदूक सां बची वियो न त ॿी बाह बि भञा चाचे जी। ठूठिन ते रेड़ियूं कराईंदो, घर ते दर ते वञी चढ़िया था ऐं हू रेड़ियूं कंदो रहे हा। मां तकनि जे मथां तक ॾींदो वतां। ॾाढो ग़लति कयो अथई सालू, ॾाढो ग़लति कयो अथई। ॾाढो भलो करे आयो आहे। इहो जाबिर खान जेसि ताईं जीअरो हूंदो न सॼो ॻोठ पियो खिलंदसि। ॻोठ त खिलंदसि, पर चाचो हाणे वॾो कदम खणंदो। मथो ख़राब थी वेंदा शेर। ये बख्शू वारा चाचे जी भगल बाह ॾिसी असांखां पासा मटाईंदा वतंदा। सालू मां बख्शूअ जी न चाचे जी ॻाल्हि थो कयां।
भली माराय था पाण जेस ताईं जहिड़ो हूंदो सॼो ॻोठ हिन खे टूंडो सरींदो। रहमान पुट, जेकॾहिं नवाब खान तुंहिंजी इज़त न कई ऐं तुंहिंजी ॻाल्हि न मञी त ख़ैर आहे। चाचा, मां नवाब खान जी एॾी इज़त थो कयां। नवाब खान तो मुंहिंजी टके जी इज़त न कई। रहमान तूं बेवकूफ़ आहीं। हू वॾा माण्हू आहिनि। वॾा माण्हू भला असांजी इज़त छो कंदा? गरीब जी हैसियत छा हूंदी आहे? हा राणी, अॼु नवाब खान मूंखे पंहिंजी असलियत ऐं हैसियत ॾेखारे छॾी। घणो कुझु सम्झी वियो नवाब खान जे ॻाल्हाइण मां। रहमान पुठा, सिंधीअ में पहाको आहे त छिटी पोख दुंबा संग। मां कुझु सम्झो न चाचा। रहमान, जिंदगी में हार को कोन कयो अथई। चवंदा आहिनि त एतिरो माण्हू मिठो बि न थिए जो केरु गुड़ सम्झी खाई वञे, ऐं एतिरो कड़ो बि न थिए जो केरु थुकारे छॾे। चाचा रमज़ान, इहा मुनाफ़िकी आहे। मां सिधो माण्हू आहियां। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त हाणे नवाब खान खे सलाम बि कोन कंदो।